हिन खां अॻे त कॾहिं बि ईअं न आहे थियो। दानियाल केॾांहुं बि ईंदो आहे, ॿुधाए वेंदो आहे। फारूक, हिन में असांजूं पंहिंजूं ई ग़लतियूं हुयूं। सुल्ताना, तूं ही छा पई चवीं? असांखे दानियाल ऐं गज़ाला जी शादी कराए छॾणु घुरिजे हा। पर तो ई त चयो हो त ही गज़ाला जे यूनिवर्सिटीअ जो आख़िरी साल आहे ऐं हू इम्तिहान ॾेई वठे त पोइ। ख़ैर, अञा बि देरि न आई थी। तव्हां दानियाल ऐं गज़ाला जी शादी जी तयारी करियो। आंटी, पर मां दानियाल सां शादी कोन कंदसि। गज़ाला पुट, ही तूं छा चई रही आहीं? दानियाल तुंहिंजो मंगेतो आहे ऐं अदा जमाल जी बि इहा ख़्वाहिश हुई त तुंहिंजी शादी दानियाल सां थिए। अंकल, पर तव्हां दानियाल खां बि पुछो, छा हू मूंसां शादी करणु चाहे थो? किथे ईअं न थिए हू मूंसां शादी करण खां पोइ सॼी ज़िंदगी पछताए। गज़ाला पुट, तूं ही छो पई चईं? छा तोखे दानियाल कुझु चयो आहे या तुंहिंजी पंहिंजी सोच आहे? आंटी, मां अॼु ई दानियाल खे हिकिड़ी छोकिरे सां गॾु गाॾी में ॾिठो आहे। वाकई तो पाण ॾिठो आहे त दानियाल कंहिं छोकिरीअ सां गॾु हो? जी अंकल। मुझे अंदर में बाह जा मच पिया भरन। मूं कॾहिं सोचियो बि न हो त आसिया इहे बेवफाई कंदी। बोतार साईं, हाणे मचनि ते पाणी विझी छॾियो, थोरा ठरी पवनि। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त साईं आसिया कंवल जी मोहबत दोखो आहे, पर तव्हां मुंहिंजी ॿुधी कान। हाणे ॾेई वियो न बंबोर खे पायूं। ॿुधो कोन थी त 100 धक सोनार जा, हिकिड़ो धक लोहार जो। अहिड़ो धक हणंदासींसि जो संदसि 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। बोतार साईं वारक, अल्लाह खां सवाइ तोखां सवाइ असांजो केरु कोन्हे। काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे, मुंहिंजे न्याणीअ जो को अतो पतो कोन्हे। साले को मौक़ो महिल बि ॾिसंदा करियो। असांखे पंहिंजा कम कारियूं पिया आहिनि या सॼो ॾींहुं तव्हांजी ॿधाई छॾाई कोन वेठा कंदासीं। बोतार साईं, असांजो चङो बि तूं आहे, वॾो बि तूं आहे। असांजी दौड़ तो ताईं आहे। तूं ॿुधा, तुंहिंजो दर छॾे काॾे वञूं, कंहिंखे वञी दाजूं? साले मां बि इंसान आहियां। ॾुख सूर मूंखे बि आहिनि, पर दिलि जो सूर दिलि में कंहिंखे वञी को दां कोन थो ॾियां। बोचारा साईं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। नंढनि जा मामला वॾा हूंदा आहिनि। मूंखां पुछो साईं, मूंखां पुछो। साहु सकरात बणिजी चुको आहे, न जी थो सघां न मरी थो सघां। साले, मूं बि वड़ोलूं ॾिनियूं आहिनि, माण्हू पुठियां लाता आहिनि। जॾहिं बि ख़बर पई त तोखे ॼाण कबो। बोतार साईं, तोखे सभु ख़बर आहे। छोकिरी कंहिं खणाई आहे, किथे आहे। चाचा सालिया, कंहिंखे बि ख़बर कान्हे, ख़बर बोतार खे बि ख़बर कान्हे त छोकिरी कंहिं खणाई आहे। जे तोखे ख़बर आहे त तूं ॿुधा खणी। कमदार, छोकिरी बहावल ख़ान वटि आहे। हुन पाण रस चाकर ख़ान सां बासियो आहे त हुन छोकिरी पलान तौर खणाई आहे। बहावल ख़ान जो आहे दिमाग़ ख़राब थियो, हुनखे छोकिरी मोटाइणी पवंदी। हुन सुहिणी छोकिरी कार जे इल्ज़ाम में माराई। माइटनि जे चवण ते असां हुन छोकिरी खे वीचारी खे जेदान ॾेई बचायो आहे। हाणे ये छोकिरी पाण पंहिंजे मर्ज़ी सां वेंदी त असांजी कोई एतिराज़ कोन्हे, बाक़ी ये छोकिरी कोन मोटाए ॾींदासीं। असांजे ॻोठ जी छोकिरी हुनखे मोटाइणी पवंदी, वरना हला करे वञी पंहिंजी छोकिरी छॾाईंदासीं। हिरल जी बोतार साईं, बाल ख़ान खे नियापो कर त सुभाणे खे सिज में छोकिरी असांजे हवाले करे, न त ॾींहं ॿिनि में असीं संदसि महिमान आहियूं। हाज़ुर बोतार साईं, सुभाणे के सिज में वञे तो बंबोर खे पायूं ॾिया। बुधाए आसिया किथे है? मैडम बाजार में जाए, पर ता आयो के? न बाबा मुझे आसिया जी हटकर आसिया गया। आसिया किथे आ? बुधाए मां कौन तो कराया मैडम?
दानियाल साहब सां हुनजी कार में वही आहे गॾु। अरे कूड़ थो ॻाल्हाई ऐं जेकर कूड़ थो ॻाल्हाई त खोपड़ी उॾाए छॾींदोसि। मां कूड़ कोन थो ॻाल्हायां, भले तव्हां घर में कोन्हे ॾिसोसि, मैडम कोन्हे बाज़ार वियल आहे। बांधी लॻे थो त छोरी बाज़ार वई आहे। बची वई तीर ज़ोरास न ठेकन आहे कॾहिं दीवारे में ऐं जे कूड़ ॻाल्हायो अथई त पंहिंजी खोपड़ी उॾण ॾिसजांइ। शबीना केड़न सोचन में गुम आई। अरे सर केड़न सोचन में हूंदस, पिटिया थी पई तुंहिंजे सिर खे, एड़ो जुल्म न कर, मुखे आजाद कर। चरी तोखे तो खुश थियण घुर्जे, तोखे मां पंहिंजे राज जी रानी बणाइण चाहियां थो। मां तोसां शादी करण चाहियां थो। शादी मां पंहिंजे पाण खे घुटो ॾेई छॾंदस, पर तोसां शादी हरगिज़ न कंदस। केड़ी खराबी आ मुंह में? माल मिल्कियत राज भाग जाना है मोड़, सब कुछ मुंह वट आहे। पोइ तू मूंसां शादी छो न कंदी? रेस एड़ो ॾाढो त उमर बादशाह भी कोन कयो हो, उन भी मारवी खे मोटाए पंहिंजे अबाड़न मोकिलियो हो। उमर बादशाह बेवकूफ हो, बिन गोड़न ऐं सुडकन जे करे मेण थियो ऐं मारवीअ खे अबाड़न मोकिले छॾी ऐं मां बहावल खान आया, रईस बहावल खान। रेसा मुझे रहम कर, रेसा मुझे रहम कर, मुझे पति घर पहुंचा, मुझे न केड़ो रोकयो है। शबीरा तो मुझो को भी डोहो न कयो। तू अल्लड़ खान जी पाए में सड़ी रही है ऐं हाणे मां तोखे पंहिंजे घर जी रानी ऐं पंहिंजी इज्जत बणायां थो। वरी भी चवाई तो सोच, चाहे दुनिया कुछ भी चए, हर हाल में मां तोखे पंहिंजी रानी बणायां।